अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे बहितरीन मिसालुनि सां दीन खे सम्झायो। हिकु दफ़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु कचिरे जे ढेर वटां लंघिया। उन कचिरे जे ढेर खे ॾिसी फरमाइण लॻा त ए साहिबियो, दुनिया जी असल हक़ीक़त हीअ आहे। उन कचिरे जे ढेर ते कुझु फाटल कपिड़ा, पाखानूं ऐं खोपड़ियूं पयूं हुयूं। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदे चयो त ही फाटल कपिड़ा उहे ई लिबास आहिनि जंहिंखे अॼु आऊं ऐं तव्हां पाए अकड़जी हलूं था, ऐं ही उहो पाखानो आहे जंहिं लज़ीद खाधे खे कमाइण लाइ असां न कूड़ जी तमीज़ रखूं था, न सची तमीज़ रखूं था, न जाइज़ ॾिसूं था, न जाइज़ ॾिसूं था, न हराम ॾिसूं था, न हलाल ॾिसूं था। ऐं ही उहे ई खोपड़ियूं आहिनि जीअं अॼु तव्हां में मूं में ही फिट थियल आहिनि, ऐं हिननि में वॾा वॾा ख़्याल ख़्वाब ॾिसूं था त हिकु घर ठाहींदासीं, ॿ घर ठाहींदासीं, सुभाणे ही कंदासीं, परीं ही कंदासीं। हीअ आहे दुनिया जी असल हक़ीक़त। ईअं ई हिकु मुख़्तसिर नंढड़ो वाक़ियो ॿियो तव्हांजी ख़िदमत में पेश कयां। मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़े हिकु किसो नक़ल कयो। उहो किसो मुख़्तसिर करे ॿुधाईंदुसि त हिकु ग़रीब खे हिकु क़ीमती हीरो लधो। हुन ग़रीब उहो हीरो वञी जवारे खे तराशियो त हुन जवारे ॿुधायुसि त हीउ वॾो क़ीमती हीरो आहे, हिन जी रक़म जेको आहे न हिते तोखे बादशाह खां अलावा केर बि न ॾींदो। हू हुन बादशाह वटि हली वियो ऐं हुन बादशाह हुन हीरे खे चेक कयो ऐं पोइ हुन वज़ीर खे चयो, ऐं वज़ीर ॿुधायुसि त बादशाह सलामत ही हीरो वॾो क़ीमती हीरो आहे, ऐं हिन हीरे जी रक़म असां वटि बि न आहे, एॾो क़ीमती हीरो आहे। त बादशाह वज़ीर खे फरमायो त कुझु बि करे, कीअं बि करे ही हीरो मूंखे आणे ॾे। त वज़ीर दिमाग़ लॻाए फ़ैसिलो कयो ऐं हुन ग़रीब खे चयईं त सुभाणे सुबुह जो 7 बजे खां वठी सिज उभरण खां वठी सिज लहण ताईं महल जा 7 दरवाज़ा तुंहिंजे लाइ खोलिया वेंदा, ऐं तोखे जेको बि वणे उहो हुन मां खणी विझां, पर ही हीरो असांजो थींदो। इन ॻाल्हि ते हू ग़रीब राज़ी थियो ऐं ख़ुशि थी घर वियो। ख़ुशी जे मौक़े ते हुन पूरी राति निंड न कई ऐं सुबुह सवेल अची महल जे दरवाज़े ते पहुतो। जीअं महल जे दरवाज़नि ते पहुतो त ॾिठई त वाक़ई हुन लाइ सभ जा सभ दरवाज़ा खुलिया पिया। हू पहिरें दरवाज़े में इंटर थी ॾिसणु लॻो त पहिरीं दरवाज़े में इंटर थी हुन ॾिठई त बहितरीन क़िस्म जा लिबास टंगिया पिया हुआ। त हू उन्हनि लिबासनि खे पाइणु लॻो, हिकु पाए ॿियो पाए टियों पाए, ईअं ई जेको आहे न ईअं ई हू लिबासनि खे पाए चेक कंदे रहियो। आख़िरकार हुन टाइम ॾिठो त मूं वटि वॾो टाइम पियो आहे ऐं आउं जेको आहे को न को हिकिड़ो लिबास पसंदि करे पायां। आख़िरकार हिकु लिबास हुन पसंदि करे पातो। वरी अॻियां वियो त ॾिठई त बहितरीन क़िस्मनि जा खाधा पिया हुआ। हू उन्हनि खाधनि खे खाइणु लॻो, केॾी महिल कुझु खाधई त केॾी महिल कुझु खाधई, ऐं पोइ वरी घर में टाइम ॾिठई त मूं वटि वॾो टाइम पियो आहे। कुझु देरि हुन उते टाइम ज़ाया कयो। पोइ अॻियां वञी ॾिठई त बहितरीन क़िस्मनि जा बिस्तर लॻा पिया आहिनि जिथे उनखे हवा लॻाए रहिया आहिनि ग़ुलाम। सॼी राति जी ख़ुशी में जाॻल ही ग़रीब वञी बिस्तर ॾिठई ऐं ग़ुलाम उन बिस्तर वारे ते वेहण वारे खे हवा हणी रहिया आहिनि। वरी पंहिंजी घड़ी ॾिठई त मूं वटि वॾो टाइम पियो आहे, शाम ताईं आउं सभु कुझु खणी वठंदुसि। पोइ चयई त सॼी राति जो जाॻो आहे, कुझु देरि सुम्ही पवां। त कुझु देरि सुम्हण जे चकर में हू हुन बिस्तरे ते लेटियो। जॾहिं हुनखे उथारियो वियो त वज़ीर चयो हुनखे त शाम थी चुकी आहे, हाणे तूं वञी सघीं, तुंहिंजो टाइम ओवर थी वियो। त हू रहणु लॻो त मूं त कुझु बि न कयो, मूं त कुझु बि न खयो, मूंखे टाइम ॾिनो वञे, मूंखे छॾियो वञे, मूंखे कुझु देरि ॾिनी वञे त आउं कुझु न कुझु खणी वठां, ऐं मूं कुझु बि न खयो। त वज़ीर चयो, असां तव्हांखे टाइम ॾिनो हो, तव्हां कुझु बि न खयो, ही तव्हांजी ग़लती आहे। त दुनिया जी असल हक़ीक़त ईअं ई आहे। उहो हीरो जेको आहे न असांजी ज़िंदगी आहे। ईअं ई अलाह पाक असांखे ज़िंदगी जी नेमत सां नवाज़ियो आहे, ऐं असां जेको आहे ज़िंदगी खे इहो ई सम्झो आहे त खाइणो आहे, पीअणो आहे, कपिड़ा पाइणा आहिनि, गाॾी वठणी आहे, बंगलो ठाहिणो आहे,
आख़िरकार जॾहिं असां वटि ज़िंदगी जी शाम ईंदी त असीं बि मलकल मौत इज़राइल खे ईअं ई चवंदासीं त असां त कुझु बि न कयो, असांखे थोरी मोहलत ॾिनी वञे, थोरो टाइम ॾिनो वञे। पर मलकल मौत फरमाईंदो त न, तव्हांखे टाइम ॾिनो वियो ऐं तव्हां कुझु बि न कयो त उन में तव्हांजो ॾोह आहे। त क़ुर पाक में अचे थो वमल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर, दुनिया माज़ हिकु धोखो आहे, इन धोखे में अची करे तव्हां पंहिंजो पेपर ख़राबु न कयो। पेपर छा आहे? अल्लाह पाक जा हुकुम, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे अपनाइणु। असीं जेको आहे न, मरण लाइ जीअण आया हुआसीं, जीअण लाइ मरण कोन आयासीं। ख़ुदा रा कोशिशि कयो पंहिंजी ज़िंदगी खे दीन जे लाइ वक़फ़ करे छॾियो, पंहिंजी ज़िंदगी में दीन खे आम कयो, पंहिंजे माइटनि मिटनि दोस्तनि अहबाबनि ताईं दीन खे पहुचायो ऐं पाण बि उन ते पुख़्ता अमल कयो। वरी इंशाअल्लाह हिकु ॿी हदीस तव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।